सफूरा चौरंगी क्रॉस आयो शेरदिली ते जग गिलास हुंदा हुआ याद है तांखे चौरंगी ते असल में जेको जग इते पयो हो न जी रखी लिया त केर धोए कोन पियो मेरो थियो मन जग भी तो पर इते खाइयो भी तो पुछी या तोखे कीअं ख़बर पई छो जो जग रखियो ई मूं तमाम बेहतरीन दोस्त असां सां गॾु रहो इंशाल्लाह तांखे एंटरटेनमेंट करायूं था ऐं रस्तो भी तांखे घुमायूं था यार यो पंहिंजो असांजी वसाए व्याजी सां मुलाक़ात कराईंदे अॼु हां वसाए व्याजी आ मीटिंग में वसाए व्याजी ना फोन ते ॻाल्हि थी आ ओए ओ जॻह तो मीटिंग में आ हलो ठीक है अगर मीटिंग का फारिग थियो तो पोइ वरी पाण मुलाक़ात फारिग केॾी महिल थी फारिग थियो त काल कंदो ठीक है ओके फारिग न थींदो पेट्रोल पंप आ गया ये पेट्रोल हां ये ठीक है ठीक है ई पंहिंजो हितां तेल विझरायूं था हकीकत में असांखे हामिद ॾाढो तंग कंदो आहे हां 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 ताज़ो ब्यूटी प्लाज़ा क्रॉस कियो आहे हाँ इम्तियाज़ भाऊ इहो तव्हांजो कीअं शौक़ु थियो चैनल ते कमु करण जो ऐं एॾे क़िस्म जा प्रोग्राम छा मतिलबु आहे मतिलबु छा था चाहियो यार ये प्रोग्राम ते या टीवी में आऊं को नओ कोन आहियां 5 सालनि खां पहिरियां असांजी मुलाक़ात आई ऐं ॾाढो सुठो ऐं गहरो कांडा पोइ तव्हां सां मुंहिंजो या तव्हांखे ज़ाती तौर ख़बर आहे इहा बिल्कुलु मां ख़बरात इम्तियाज़ ऐं मुंहिंजे चैनलनि ते ईंदा हुआसीं बल्कि शेरदिल बि मूंसां गॾु हूंदो हुयो असां जंहिं डायरेक्टरनि खे मिनतूं कंदासीं यार असांखे कैरेक्टर ॾियो अॼु अल्हम्दुलिल्लाह उहे डायरेक्टर शेरदिल खां बि टाइम वठनि था ऐं इम्तियाज़ खां बि टाइम वठनि था इहा असांजी महिनत आहे ईअं न जो जेको थोरो घणो कमु मिले आऊं इहो कोन्हे चवां आऊं चवंदुसि ईअं आऊं चवंदुसि हिनखे आऊं सम्झां थो वधीक हिन अगरि शेर मां ग़लति हुजां हिन शइ जी तरदीद कजो ठीकु आहे हूंदे त सही यार आऊं सम्झां थो त क्वालिटी जेका आहे न तव्हांजा जेके गट्स आहिनि जेका तव्हांजे अंदरि जी हिकिड़ी सुठी शइ आहे उहो कॾहिं न कॾहिं ज़ाहिर थींदी आहे ऐं मां सम्झां थो केतिरी बि मुखालफ़त हुजे पर सुठी शइ जा हामी कुझु माण्हू हूंदा आहिनि अक्सरियत न अक़लियत में ई सही पर हामी घणा कुझु माण्हू हूंदा आहिनि हिन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं काफ़ी दोस्त मूंखे मैसेज कंदा आहिनि असांखे तव्हां सां कमु करिणो आहे चैनल ते कमु करिणो आहे मां उन्हनि जे लाइ हिकिड़ो मैसेज ॾींदुमि सोशल मीडिया जो दौरु आहे अगरि तव्हां वटि मोबाइल आहे त तव्हां वटि पंहिंजो चैनल आहे तव्हांखे कंहिंजी बि मोहताजी करण जी या कंहिंखे इलाज करण जी ज़रूरत न आहे मां जॾहिं चैनल स्टार्ट कयो मूं वटि 5,500 वारो सेट हुयो उन ते मां स्टार्ट कयो हुयो अञा ताईं मूं वटि पियो आहे सो मां मज़ाक में हुन ते चैनल ठाहे वीडियो छॾे ॾिनो ऐं वीडियो वायरल थी वियो चैनल मोनेटाइज़ थी वियो हिकु ई वीडियो ते थी वियो अल्हम्दुलिल्लाह इहो दोस्तनि जी महिरबानी वञे त तव्हां वटि अगरि टैलेंट आहे त तव्हांखे कंहिंजी बि मोहताजी करण जी ज़रूरत ई न आहे चाहे चैनल हुजे डायरेक्टर हुजे या को वॾो फने खान एक्टर हुजे तव्हां पंहिंजा जेके बि आहिनि उन एक्टिंग जा स्किल्स तव्हां वटि आहिनि या जेको बि कुझु तव्हां करे सघो था व्लॉग ठाहियो था सुठो या कुझु बि करे सघो था उहो तव्हां शुरू कयो अॼु खां वठी मां हिकिड़ी शइ बि शुरू कई आहे उहो वरी तव्हांखे बाद में ॿुधाईंदुसि हा बिल्कुलु इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे शेरदिल जिते ताईं मूंखे ख़बर आहे त तव्हांजा जेके सब्सक्राइबर आहिनि जेके तव्हांखे ॾिसनि था वॉच कनि था सिंधी मीडिया खे उहे असांजे पाकिस्तान खां ॿाहिरि बि जेके रहनि था उहे तव्हांखे तमामु घणो लाइक कनि था छा तव्हांखे अहिड़ा कोई कमेंट्स वग़ैरह तव्हांखे यूट्यूब ते तव्हांजे कमेंट्स में अचनि था मां बि हिकु ॿ चकर ॾिठो त माना जेके दोस्त ॿाहिरि रहनि था असांजे सिंधी उहे तव्हांखे तमामु घणो लाइक कनि था तव्हां हुनजे बारे में छा था चवणु चाहियो बिल्कुलु ख़ासि करे असांखे जेको रिस्पॉन्स मिलंदो आहे ॿिए नंबर ते जेका कंट्री अचे थी उहा इंडिया आहे इंडिया जा काफ़ी दोस्त आहिनि जेके सिंधी उते रहनि पिया उहे ॾाढो प्यारु कंदा आहिनि ऐं हर वीडियो ते कमेंट्स कंदा आहिनि लाइक कंदा आहिनि शेयर कंदा आहिनि सो जेकी बि इंडिया में कम्यूनिटी रहे पई असांजी सिंधी त उन्हनि जा काफ़ी कॉल्स या मैसेजिस ईंदा आहिनि त इहो ई चवंदा आहिनि यार असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई जो तव्हां सिंधीअ में कमु कयो पिया ऐं असांखे पंहिंजी ॿोली आहे ऐं उन खां अलावा अमेरिका
अमेरिका में कैनेडा में काफ़ी ॿिया बि मुल्क आहिनि जितां रिस्पॉन्स सुठो मिलंदो आहे जेको बि सिंधी रहे पियो सो उहो असांखे ॾिसे पियो ऐं एप्रिशिएट करे पियो आहे हुनजी महिरबानी।